एक दफ़े आपदा परवीन पे गायो तो सिंध के नौजवान चयो तो साईं आपदा के चो तो जीए सिंध जो कलाम ॿुधायो। वरी साईं जो यादगार हूंदो वैस करीम बख्श निज़ामानी जे की फरमाइश कई तो साईं जीएम सैद उन नौजवान के तरजीह दींदे चयो तो माई आपदा ही नौजवान जो चवई तो इहो कलाम ॿुधाए। रैस कावड़ जी पियो साईं बात पधारे छोकरे के मुझे मथो तरजीह तो दे तो साईं रोई वेठो चई रैस मूंखे तीर छॾे विया जागीरदार छॾे विया वॾेरा छॾे विया इहे वातड़ा छोकरा ई त आहिनि जिन जे आधार ते आऊं सिंध जे दुश्मननि खे ललकारे सिंध जे आज़ादी जी जंग पे विड़ा।